بسم الله الرحمن الرحيم الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه والصلاة والسلام على نبينا محمد وآله. هي بيو نمبر درس जेको असांजो दुरूस रमदानिया शुरू कयो अथऊं अल्लाह ताला असांखे तव्हांखे त फ़िक़्ह ॾिए ऐं इल्मु ॾिए त असां रोज़े में ऐं रमज़ान जो इस्तक़बाल कयूं ऐं उन जो सुठो इस्तक़बाल थिए ऐं इबादत जे लाइ तयारी कयूं। हीउ ॿियो हिसो आहे रमज़ान जो। अॼु आहे त इन में असीं ॿुधायूं था त मलाइक जेके आहिनि उहे रोज़ाइतियुनि जे लाइ माफ़ी था घुरनि। इहो अल्लाह ताला जे तरफ़ां हिकिड़ो तोहफ़ो आहे, अलाह जे तरफ़ां हिकिड़ो तोहफ़ो आहे। हीउ कहिड़ो आहे? इन मलाइक तस्तग़फिरु लहुम हत्ता युफ़्तिरू। इहो अचे थो त मलाइक जेके आहिनि जेके बि रोज़ाइती हूंदा आहिनि उन्हनि जे लाइ पिया माफ़ी घुरंदा आहिनि, इस्तिग़फ़ार कंदा आहिनि त अल्लाह ताला हिननि जा गुनाह माफ़ करे। ऐं मलाइक जेके आहिनि, छो जो अल्लाह ताला उन्हनि जे मलाइकनि जे बारे में सूरत तहरीम में चए थो ला यअसून अल्लाह मा अमरहुम वयफ़अलून मा युअमरून। अल्लाह जा इहे मलाइक जेके आहिनि सिर्फ़ु इबादत में मसरूफ़ हूंदा आहिनि ऐं इबादत में ई मसरूफ़ हूंदा आहिनि ऐं इहे जे दुआ का घुरनि था या का शइ अलाह खां घुरनि था त अल्लाह साईं हुननि जी दुआ क़बूल कंदो आहे। तंहिंजे करे इहो हिकिड़ो वॾी गनीमत आहे त हीअ मलाइक जेके आहिनि अल्लाह वटि तुंहिंजे लाइ मुंहिंजे लाइ इस्तिग़फ़ार था कनि। सभिनि रोज़ाइतियुनि जेके बि उम्मत जा माण्हू आहिनि ऐं रोज़ा रखनि था त उन्हनि जे लाइ इस्तिग़फ़ार था कनि। ऐं इस्तिग़फ़ार ऐं तलब अल मग़फ़िरा ऐं गुनाहनि जा हिकिड़ी माफ़ी आहे ऐं आख़िरत जी हिकिड़ी सनाई जे लाइ इहे मलाइक दुआ था घुरनि। ऐं इंसान खे हिकिड़ी केॾी न इहा गनीमत वॾी त इंसानु दुनिया में गुनाह करे थो ऐं आसमान में मलाइक उन्हनि जे लाइ ऐं अलाह खां माफ़ियूं था वठनि। ऐं इहा हिकिड़ी वॾी हिकिड़ी नेमत आहे। ऐं उहे नबी करीम उहो ई हदीस में अचे थो त जिन मां ॿुधाए थो त अल्लाह ताला हदीस में छा थो चए, यूशिकु इबादी अस्सालिहून अन यल्क़ू अन्हुम अलमुअना वल अदा वयसीरू इलैक। जन्नत खे अल्लाह ताला मुखातिब करे चए थो ऐं उनखे सिंगारे थो हर रोज़ रमज़ान में। ऐं उन्हनि जन्नत खे चए थो यूशिकु इबादी अस्सालिहून, मुंहिंजा बाना ॼाण आया तुंहिंजी जन्नत, तुंहिंजे लाइ जन्नत खे थो ॻाल्हाए अल्लाह साईं मुखातिब जन्नत खे। यूशिकु इबादी अस्सालिहून, ॼाण मुंहिंजा सुठा बाना अचे जन्नत में दाख़िल थींदा। ऐं यदउ अन्हुम अलमुअना, ऐं दुनिया जूं तकलीफ़ूं अचे हींअर छॾींदा ऐं तोॾे जन्नत ॾे अचे तोॾे थींदा। इहा जेकी रिवायत आहे इहा सही रिवायत आहे। ऐं इन में ॾिसो न त अल्लाह ताला हर रोज़ जन्नत खे सिंगारे थो अल्लाह जे बाननि जे लाइ। ऐं उहो छो थो सिंगारे? छो जो उन जा बाना दुनिया में रोज़े में आहिनि। यूशिकु इबादी अस्सालिहून अन यल्क़ू अन्हुम अलमुअना वल अदा, यानी तकलीफ़ जेके दुनिया में ॾिसनि था रोज़े सां, जा शैताननि मां, जा बीमारियुनि मां, जा तकलीफ़ूं हर इंसान खे आहिनि इहे तकलीफ़ूं जेके आहिनि इहे जेके आहिनि अल्लाह साईं चए थो त ॼाण इहे छॾे आया मूं ॾे। त छा जे लाइ? त इंसान खे वरी अल्लाह साईं ॿुधाए थो इहे शयूं छा जे लाइ? त हुननि खे हिमत वधे ऐं अल्लाह जे जन्नत ॾे अचे पहुचनि दारुसलाम ॾे। अल्लाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए त इन में हिमत कयूं, छो जो जन्नत ॾे पहुचूं। ऐं हिते उलमा लिखंदा त इन मरदत शयातीन युसफ़दून, हीअ शैताननि जा जेके सरदार वॾा वॾा जेके इहा रिवायत मुस्लिम बुख़ारी मुस्लिम में इहा अचे थी, इब्न खुज़ैमिया बि आहे। घणा रिवायत जेके अचनि थियूं त अल्लाह ताला इन ॿुधाए थो त शैतान जेके उन्हनि जा सरदार वॾा उहे क़ाबू थींदा ऐं बिसलासिल यानी जंजीरुनि सां ॿधबा, जंजीरुनि सां ॿधंदा ऐं हुननि खे क़ाबू कंदा त ॿियनि इंसाननि खे ऐं शैताननि खे, उहे शैतान जेके अल्लाह जी इबादत करण खां रोकींदा हुआ त उहे तकलीफ़ूं ॾींदा हुआ त उहे हटनि। त हिन महीने में ई वधीक हिमत कनि ऐं इबादत कनि। ऐं हिते असीं हिकिड़ी असीं ॿुधायूं था बिशारत नबी करीम जी। नबी करीम पंहिंजे सहाबनि खे बिशारत ॾींदो हो त रमज़ान अहिड़ो महीनो आयो अथव जो इन खे तव्हां संभालियो, इन में इबादत कयो। इंशाअल्लाह इहा हदीस बि आणींदासीं हाली फ़िलहाल त हीअ हिकिड़ी त नबी अल्लाह ताला जिन महिल चए थो यदउ अन्हुम अलमुअना, यानी तकलीफ़ूं जेके दुनिया जूं आहिनि हाणे ॼाण हुननि छॾियूं ऐं उन तकलीफ़ुनि मां असांखे छॾणु हितां दुनिया मां मौत ईंदो तॾहिं त छॾींदासीं। ऐं हीउ महीनो जेको आहे ॾिसो अज़ीम महीनो आहे, तोखे मूंखे अल्लाह साईं नसीबु कयो। ऐं केतिरा माण्हू अॻे साल रोज़ो रखे ऐं हींअर हू मिटी जे हेठां सुता पिया आहिनि। त इहो ॾिसो त इहा हिकिड़ी गनीमत आहे। हिन महीने में असीं ज़िक्र कयूं, क़ुर पढ़ूं, अल्लाह खे यादि कयूं, तालीम ऐं इल्मु सेखारियूं ऐं सिखूं। इहा हिकिड़ी वॾी नेमत आहे त अल्लाह ताला असांखे तोखे इहा नेमत ॾिनी ऐं काफ़ी माण्हुनि खे लखे माण्हुनि खे महरूम करे छॾी। छो विया हलिया दुनिया मां, हाणे उहे त सिकंदा हूंदा इन रमज़ान में। ऐं इन में हदीस में बि अचे थो त नबी करीम चए थो त रमज़ान जे आख़िरी ॾींहं में
अल्लाह ताला जेके अल्लाह जा बाना हूंदा उन्हनि खे माफ़ी मिलंदी छो उन हद इन खे माफ़ी मिलंदी छो नबी करीम खां साहबनि पुछियो छो आख़िरी ॾींहुं चई त जीअं मज़ूर कमु कंदो आहे त मज़ूरी ख़तमु थींदी आहे त पोइ उनखे पंहिंजो उजरो मिलंदो आहे त इहा अल्लाह जे तरफ़ां हिकिड़ी रमज़ान जे मुबारक महीने में इंसाननि रोज़ा रखिया तरावियूं पढ़ियूं अल्लाह जो ज़िक्र कयुनि त इन्हनि खे अल्लाह ताला जे तरफ़ां हिकिड़ो तोहफ़ो थो मिले ऐं हिकिड़ी इन तोहफ़े जी इहो रमज़ान जो हिकिड़ो उजरो आहे अल्लाह वटि ऐं अल्लाह ताला तोखे मूंखे अल्लाह साईं इहा रमज़ान में असांखे फ़ुर्सत ॾिनी त तव्हां हाणे हीअ इबादत कयो ऐं पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी वठो ऐं पंहिंजा दर्जा जन्नत में मथे कयो इहे असांखे इहा हिकिड़ी गनीमत मिली आहे ॿिया माण्हू खोड़ मरी विया उहो क़बरुनि में वेठा सुता पिया आहिनि इहा हिकिड़ी अल्लाह जो शुकुरु करे इंसानु हर को त असांखे अल्लाह ताला इहा शइ ॾिनी ऐं ॿियनि खां महरूम करे छॾी त इहो अल्लाह जो शुकुरु कयूं था त अल्लाह क़ुर में चए थो अम लहुम शुरका शरअउ लहुम मिन अद्दीन मा लम यअज़न बिहि अल्लाह त अल्लाह ताला असांखे चयो आहे त मुंहिंजी इबादत कयो ऐं शिरक न कयो मूंसां कहिड़ा आहिनि जेके अल्लाह जा वली जा बुज़ुर्ग तोखे उन्हनि मुअल माण्हुनि खे कढी सघंदा हिन जन्नत इन ज़मीन जे हेठां त अल्लाह जी हाणे इबादत कयो हिन महीने जी गनीमत वठो इहो कंहिंखे बि इहा ताक़त नाहे छो जो अमल सालिह हुननि जो ख़तमु हाणे बंदि थी वियो पर वली उहो पंहिंजे पाण बि न अची मोटी सघंदा छो जो उहे पंहिंजी जेको इबादत करे हाणे हुननि खे हींअर गनीमत मिलण वारी आहे हींअर हुननि खे अल्लाह जे तरफ़ां जेको इहो जेके नेमतूं हाणे उन्हनि खे पहुतियूं आहिनि छो जो हीअ अल्लाह ताला असांखे क़ुर में चए थो यमुन्नून अलैका अन अस्लमू कुल ला तमुन्नु अलैया इस्लामुकुम बलिल्लाहु यमुन्नु अलैकुम मन हदाकुम लिल ईमान इन कुंतुम सादिक़ीन त हीअ जेके इंसान चए थो यार मूंखे रोज़ा मिलिया या मूंखे अल्लाह इस्लाम ॾिनो त इहो हिकिड़ो मिनत इंसानु न करे छो जो अल्लाह ताला इहा असांखे नेमत ॾिनी आहे ऐं ई असांखे ईमान ॾिनो आहे इस्लाम ॾिनो आहे त असीं उन ते अमल कयूं अल्लाह ताला असांखे ॾिसो न हिकिड़े इंसानु हिकिड़ो अमल सालिह थो करे हिकिड़ो भलाई थो करे त अल्लाह साईं उनखे 10 अमल जा सवाब थो ॾिए इला सबअमियत ज़इफ़ जीअं हदीस में नबी करीम चए थो त हिकिड़े भलाई खे अल्लाह साईं 10 थो करे 10 खे वरी 700 ते थो करे छॾे भलायूं ऐं उन खां इला अज़आफ़िन कसीरा त इहो आहे छाजे लाइ छो जो अल्लाह साईं चाहे थो त मुंहिंजा बाना मूं ॾे मोटनि ऐं मूं ॾे तवजो ॾियनि ऐं रमज़ान हिकिड़ी वॾी नेमत आहे इंसान ते त हिकिड़ो अल्लाह ॾे मोटण जो टेम आहे हींअर शैतान बि क़ाबू आहिनि हाणे इहो टेम इहा फ़ुर्सत न विञाए छो जो इहा फ़ुर्सत जे विञाई त वरी इंसान खे कहिड़ी ख़बर त वरी इहा फ़ुर्सत हिन खे मिलंदी या न हिते हिकिड़ो शाइर अरबी उहो चए थो या ज़ल्लज़ी मा कफ़ाहु ज़ंब फ़ी रजबिन जंहिंखे रजब में गुनाह ऐं ॾोह करे ऐं उन मां ॾोहनि मां ड्रो न कई हत्ता असा रब्बहु फ़ी शहर शाबानी ऐं शाबान बि अची वियो त बि उन्हनि ॾोहनि में लॻो पियो आहे लक़द अज़ल्लक शहरु सौम बअदहा हाणे इन शाबान खां पोइ अचे थो रोज़े जो महीनो फला तसीरु अइदन शहर अस्यानी हाणे हिन महीने में त गुनाह ऐं ॾोह छॾ वतलू अल क़ुरआन वसब्बिह बिहम्दि वसब्बिह फ़ीही मुज्तहिदन हाणे हिन रमज़ान में तूं हाणे रोज़ा रख ऐं क़ुर पढ़ फ़इन्नहु शहरु तस्बीह व क़ुर हीउ महीनो अल्लाह ताला जेको असांखे ॾिनो आहे तस्बीह ऐं क़ुर जे लाइ कम कुंत तारिफ़ु मिमन साम फ़ी सलफ़िन केतिरा अॻे साल असांखे माण्हू असां सां गॾु हा रोज़ा उन्हनि रखिया मिन बैनि अहलिन व जीरानी व इख़वानी केतिरा असांजे पाड़े वारा असांजा माइट असांजा भाइर अफ़नाहुमुल मौत वस्तबाक़ाक बादहुम ऐं उन्हनि खे मौत हिन दुनिया मां खणी वियो ऐं तोखे हिन में अञा मोहलत मिली हयन फमा अक़रबुल क़ासी मिन अद्दानी छा थो सम्झी त उहे इहो इब्न रजब पंहिंजे किताब में आंदो आहे शेर ॾाढो भलो त उन्हनि खे हिन दुनिया मां अल्लाह ताला खणी वियो ऐं तोखे मूंखे फ़ुर्सत अल्लाह साईं ॾिनी आहे छाजे लाइ त इन अमल में इहो जेको महीनो बि असां पंहिंजे भलाइनि में दाख़िल कयूं ऐं इन मां असीं फ़ाइदो वठूं छो त असांखे इहा ख़बर कान्हे त वरी असांखे इहो महीनो असांखे अॻिते मिलंदो या न इहो असांखे वरी इहा फ़ुर्सत मिलंदी या न छो जो ॿाहिरों ॾिसो न हीअ रोज़ा जेके आहिनि हिकिड़ी वॾी भली इबादत आहे
अलाह जो रुकन इस्लाम में भी आहे, पर असांखे ॾिसो हिन इहे रोज़ा अॻियनि उम्मतुनि ते बि फ़र्ज़ु आहे, पर अलाह ताला असांखे हिन उम्मत में महीनो भलारो असांखे ॾिनो ऐं उन में क़ुर बि नाज़िल थियो। तंहिंजे करे हीअ रोज़ा जेके आहिनि इंसान खे पाकाई था कनि अंदरां बीमारियुनि में ऐं दिलि खे बि साफ़ था कनि। तंहिंजे करे अलाह ताला चए थो या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुम सियाम, उहो ईमान वारो ॾिसो न, अलाह असांखे ईमान वारो करे नालो करे छॾे थो। या अय्युहल्लज़ीना आमनू, उहो ईमान वारो, कुतिबा अलैकुम सियाम, तव्हां ते फ़र्ज़ु थी वियो आहे। कुतिबा यानी फ़र्ज़ु थी वियो तव्हां ते, अलैकुम सियाम रोज़ो तव्हां ते फ़र्ज़ु थी वियो, कमा कुतिबा जीअं तव्हां ॿियनि ते बि अॻ में फ़र्ज़ु थी वियो, कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून, जेके तव्हां खां अॻ में उम्मतूं उन्हनि ते बि इहो मूं फ़र्ज़ु करे छॾियो हो। ऐं इहो हिकिड़ो सिर्फ़ु असां ते फ़र्ज़ु न हो, अॻियनि ते बि फ़र्ज़ु हो। पर अलाह जी हिकिड़ी असांखे वॾी नेमत आहे हिन क़ुर जी, उन्हनि वटि इहो क़ुर त कोन हो, ऐं हीअ असांखे हिकिड़ी वॾी नेमत आहे। अलाह साईं फ़ुर्सत ॾिए थो त रोज़ा बि रखो, तस्बीह बि पढ़ो, क़ुर बि पढ़ो, ऐं हीअ जेके असांजा सॼे साल जा गुनाह असांखे हींअर ई ख़तमु करे सघूं था हिन महीने में, त असांजा गुनाह माफ़ थियनि ऐं असांखे गनीमत इहा असांखे मिले। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो, मन साम रमज़ान ईमानन वहतिसाबन गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबिह, इहो बुख़ारी जी रिवायत आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो, जेको रमज़ान जो रोज़ा रखे थो ईमान यकीन अथसि ही त फ़र्ज़ु आहे मूं ते, उहा एहतिसाबन ऐं नियत ख़ालिस अलाह जे लाइ अथसि, गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबिह, ऐं जेके ॾोह कया इन में त उहे अलाह साईं उहे सभु माफ़ करे छॾींदसि। इहा रिवायत बुख़ारी मुस्लिम ई आहे। यानी इन में असांखे मालूम थिए थो ईमान अलाह सां, अलाह जे ईमान ऐं यकीन सां असीं रोज़ा था रखूं, ईअं न त मजबूर थी था रखूं, न असां ख़ुशीअ सां रखूं, छो जो हिकिड़ी जान जे लाइ पकाई आहे ऐं असांजी हिकिड़ो सवाब जो अजर अज़ीम, ऐं असांजा गुनाह माफ़ था थियनि। ऐं जीअं न त लटो कपिड़ो सॼो मेरो थींदो आहे, इंसानु लाहे वरी धोईंदो त साफ़ु थी वेंदो आहे, त असां पंहिंजी जान जा, पंहिंजे अकुल जा, पंहिंजे इहे गुनाह ख़तमु था कयूं। त इहा जेके मुस्लिम इहा जेके अबू हुरैरा जी रिवायत आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो, क़ाल अस्सलवातुल ख़म्स वल जुमअ इलल जुमअ व रमज़ान इला रमज़ान मुकफ़िरातुन लिमा बैनहुमा इज़ा इज्तनिबतिल कबाइर। इहा रिवायत मुस्लिम जी आहे। त नबी करीम इहो फरमाए थो असांखे, नबी करीम अबू हुरैरा जी रिवायत में, त सलवातुल ख़म्स वल जुमअ, 5 नमाज़ूं ऐं जुमो ऐं रमज़ान जा रोज़ा, मुकफ़िरातुन मिमा बैनहुमा, इन्हनि जे विच में जेके जेके गुनाह हूंदा, इज़ा इज्तनिबतिल कबाइर, जे वॾा इंसानु वॾनि ॾोहनि खां बचे थो ऐं उन्हनि खां पासो करे थो, त अलाह ताला इनशा अलाह उन जा गुनाह जेके आहिनि इहे सभु माफ़ करे छॾींदो। इंसान जे अचे हिन दुनिया मां वञे त उहो गुनाहनि खां पाक हुजे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस आहे, क़ाल अल्लाहु तआला कुल्लु अमल इब्न आदम लह, अलाह ताला चए थो त हर अमल इंसान जेको करे थो उन जो सवाबु इंसान जे लाइ आहे, इल्ला सौम, पर रोज़ो जेको आहे उन जो न, फ़इन्नहु ली, ही रोज़ो जेको आहे उन जो सवाबु मां ई तोखे अलाह इंसान खे ॾींदुसि, उजज़ी बिही वसियाम जुन्नह, ऐं रोज़ो जेको आहे हिकिड़ी जन्नत आहे। फ़इज़ा कान यौम सौम अहदिकुम फला यरफुथ, ऐं जे केरु रोज़ो रखे थो फला यरफुथ, जीअं केरु इंसान जो रोज़ो रखे थो त उहो कावड़ न करे, ऐं वला यसख़ब, वला फला यरफुथ, पंहिंजे घरवारी ॾे बि नथो वञी सघे, वला यसख़ब फ़इन साबहु अहद, अञा केरु उनखे गारी थो ॾिए या केरु उन सां विढ़ण जी कोशिशि करे थो, औ क़ातलहु फलियकुल, त उनखे चए त इन्नी साइम, मां रोज़े में हा, वल्लज़ी नफ़्स मुहम्मदिन बियदिह, अलाह नबी करीम कसम थो खणे त जेके मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो साह उन जे हथ में आहे, जेको अलाह जो कसम थो खणे नबी करीम, लखलूफ़ फम साइम, जेके इंसान जे रोज़ा जे वात मां बदबू जेके अचे थी, अतियबु इंदल्लाह मिन रिहिल मिस्क, अलाह वटि मिस्क खां इहा जेकी बदबू तव्हांखे ॾिसिजे थी, इहा अलाह खे ॾाढी प्यारी आहे। ऐं ॿियो नबी करीम अॻिते हदीस में फरमाए थो, लिस्साइम फ़रहतान, हर रोज़ाइती खे 2 ख़ुशियूं आहिनि, यफ़रहुमा, उहे 2 ख़ुशियूं दुनिया में हिकु ॾिसंदो ॿी आख़िरत में, इज़ा अफ़्तर फ़रिह बिफ़ित्रिह, जे रोज़ो छोड़ियईं त ओॾीमहिल हुनखे ख़ुशी थींदी त मां हिन रोज़े मां हींअर पाणी पियां थो, मानी खावां थो, बिफ़ित्रिह, व इज़ा लक़ा रब्बहु फ़रिह बिसौमिह, ऐं जे अलाह सां मुलाक़ात थींदी ऐं थींदी सभु कंहिंजी त ओॾीमहिल ॾाढो ख़ुशि थींदो त उन रोज़ो रखियो उन टाइम में। हीअ रिवायत बुख़ारी जी आहे ऐं रिवायत सही आहे। त ॾिसो न केॾे अज़ीम असांखे हिन अमाल में
अल्लाह ताला असांखे गनीमत ॾिनियूं आहिनि, नेमतूं ॾिनियूं आहिनि, इंसान ख़ुलूस नियत सां हिन रमज़ान जी इस्तक़बाल करे, रमज़ान जी तयारी करे, ऐं रमज़ान अचण वारो आहे त उन जे लाइ ख़ुशीअ सां तयारी करे, ईअं न त मजबूर थी असीं रोज़ो रखंदासीं या तकलीफ़ करे सम्झे ऐं ईअं सम्झे त हीउ असांजो हींअर महीनो जेको असांखे धोइणु, असांखे साफ़ु करणु, असांजी नफ़्स जेकी आहे उहा पाक करणु हाणे महीनो अचे थो, त अल्लाह ताला असांखे तव्हांखे इहो महीनो पहुचाए ऐं ज़िंदगी जे जेके काफ़ी माण्हू हिन दुनिया मां विया हलिया उन्हनि खे मग़फ़िरत फ़रमाए। हादा वल्लाहु आलम सल्लल्लाहु अलैहि सय्यिदना मुहम्मद।